नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरुनि सिलसिलो जारी है। वक़्ति बीजिंग में खबर ॾींदा सॼी दुनिया जूं छोकिरियूं ख़ूबसूरत नज़र अचण जे लाइ मुख़्तलिफ़ मेकअप ऐं तरीक़ेकार जो इस्तेमाल कंदियूं आहिनि, पर चीन सां तालुक़ रखंदड़ हिन 16 साल छोकिरी बाबति ॼाणी अव्हांखे बि हैरत थींदी, जंहिं 3 सालनि में पंहिंजे चेहरे खे ख़ूबसूरत बणाइण जे लाइ 100 भेरा सर्जरी कराइण जी दावा कई है। चीन जी 16 साल छोकिरी जो 100 भेरा सर्जरी जी दवाउनि सबबु खेसि चीन जी नंढी उमिरि वारी प्लास्टिक सर्जरी जो आदी चयो वेंदो आहे। ज़ो जोना नाले हिन चीनी छोकिरी माइक्रो ब्लॉकिंग वेबसाइट सीना वेबो ते 3 लाख फॉलोअर सां गॾु पंहिंजो ऑनलाइन प्लास्टिक सर्जरी केयर तरतीब ॾिनो आहे। 3 सालनि जे मुख़्तसर अरसे में हिकु मामूली नज़र ईंदड़ छोकिरी खां गुड़ी जड़ी मुजस्मे ताईं इंतहाई हैरत अंगेज़ तब्दीली थी सोशल मीडिया सार्फिन बि दंग रहिजी विया आहिनि। ॾिठो वञे त ज़ो चोना उहा वाहि छोकिरी आहे जंहिं नंढी उमिरि में मेकअप सर्जरी जी चूंड कई, पर ज़ो चोना जो मामलो उन लाइ मनफरद तस्वुर कयो पियो वञे। हिन घटि वक़्त में 100 भेरा सर्जरियूं करायूं। घटि वक़्त में वधीक सर्जरी सबबु प्लास्टिक सर्जरी जी आदी ज़ोया चूना यादाश्त जी घटिताई जो बि शिकार थी चुकी आहे। ज़ो चोना जो इन हवाले सां वधीक चवणो हुयो त प्लास्टिक सर्जरी खां अॻु मां घणी ख़ूबसूरत न हूंदी हुअसि, मुंहिंजूं अखियूं तमामु नंढियूं ऐं नक वॾो हूंदो हो, जंहिं सबबु मुंहिंजा दोस्त मुंहिंजी मज़ाक उॾाईंदा हुआ, पर हाणे मूंखे ॾिसी सभु हैरान थी वेंदा आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।